अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द अंज़लना इलैकुम आयातिन मुबय्यिनातिन व मसलन मिनल लज़ीना ख़लौ मिन क़ब्लिकुम व मौइज़तल लिल मुत्तक़ीन। अल्लाहु नूरुस समावाति वल अर्दि मसलु नूरिही कमिश्कातिन फ़ीहा मिस्बाह अल मिस्बाहु फ़ी ज़ुजाजह अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रिय्युन युक़दु मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़र्बिय्यतिन यकादु ज़ैतुहा युदीअु वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर यहदिल्लाहु लिनूरिही मन यशाअु व यद्रिबुल्लाहुल अम्साल लिन्नास वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। न जन्नत की गुलजार में है मज़ा जो मेरे आका के दीदार में है। वो दिन खुदा करे के मदीने को जा
जाए हम, खाके दरे रसूल का सुरमा लगाए हम। बिगड़ी हुई बनती गए हर बात मदीने में, सरकार दो आलम की गए ज़ात मदीने में। वो दिन भी तो आएगा, वो रात भी आएगी, दिन गुजरेगा मक्के में और रात मदीने में। भलो बाग सदोन जो मकोड़सी मोटिया, तिहाँ पोए डिठोन रोज़ो पाक रसूल जो। आबी मिस्ल महबूब हक, खल्क़ी खुदा जैले खलक, खातिम सदन जिन्नो मलक, बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान, आया तरोशन थियो जहान। चमक्या ज़मीन आसमान, कशफ़त दुजा बिजमालिही। आनूर आका दर असल, नूरी सदन सारो नसल। सूरत सीरत बेमिसल, हसनत जमी खिसालिही। इदरीस उन जो गुलाम, पढ़ंदो सलातो सलाम आ। हे विरद सुबह शाम, सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाइन। ब्रदरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, दोस्तों, अजीज़ो, बुजुर्गो, खालिक़े कायनात अरहमुर राहिमीन रब पाक जे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी सूरह नूर मझां 34 आयत सगोरी तिलावत करण जी सआदत हासिल कई अथम। इन मुख़्तसर वक्त में इन्हनि आयतुनि जो मुदल्लिल मन तर्जुमो तफ़सीर तशरीह अमां जे आॾो अर्ज़ रखण जो इरादो अथम। ख़ालिक़े कायनात मालिक मिछे खां दुआ है त शाल रब्बुल आलमीन मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। रब्बे कायनात असां खे हमेशा हमेशा पंहिंजे फ़रमान, पंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान ते सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मूं जेके आयतूं अव्हां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि, उन्हनि आयतुनि खे तिलावत कंदा हलूं ऐं ॾिसूं त रब्बे कायनात जी ज़ाते बाबरकात असां ऐं अव्हां खे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदरि जेके ख़ासि हुक्म फ़रमाया आहिनि, उन्हनि ख़ासि हुक्मनि जे अंदरि इंसानियत जी कहिड़ी बहितरी ऐं भलाई आहे,
रब कायनात असां अव्हां जे लाइ जेको क़ुरान करीम नाज़िल फरमायो उहो सॼो क़ुरान सरापा हिदायत आहे, पर के अहिड़ियूं आयतूं आहिनि जेके ख़ासुल ख़ास मक़सद जे लाइ नाज़िल फरमायूं वियूं आहिनि। रब कायनात जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, वलक़द अंज़लना इलैकुम आयातिम मुबय्यिनातिन व मसलन मिनल्लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम व मौइज़तल लिलमुत्तक़ीन। रब कायनात फरमायो, ऐं असां यकीनन तव्हां ॾांहुं बिल्कुलु चिटियूं आयतूं नाज़िल कयूं आहिनि, ऐं जेकी तव्हां खां अॻु गुज़री चुका आहिनि तन जा इबरतनाक मिसाल बि बयान कया आहिनि त मन मां सबक़ पिरायो ऐं परहेज़गारनि लाइ नसीहत जूं ॻाल्हियूं पिण लाथियूं अथऊं। अल्लाहु नूरु समावाति वल अर्द मसलु नूरिही कमिश्कातिन फीहा अल मिस्बाह फी ज़ुजाजह अज़्ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रिय्युन युक़दु मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़र्बिय्यतिन यकादु ज़ैतुहा युदीउ वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर यहदिल्लाहु लिनूरिही मन यशाउ व यद्रिबुल्लाहुल अम्साल लिन्नास वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम। अल्लाह आसमान ज़मीन जो नूर आहे, संदसि नूर हिदायत जो मिसाल अहिड़ो आहे जीअं जारे में रखियल ॾीओ हुजे ऐं ॾीओ या चराग हिक किंदील काए या शीशे जे फानूस में हुजे। उहो किंदील ॼण कि हिक मोतीअ वांगुरु चमकंदड़ तारो हुजे जेको उन बरकत वारे ज़ैतून जे वण जे तेल मां ॿारिजे, जेको यानी जे ज़ैतून जे वण जहिड़ो न मशरिक़ में हुजे ऐं न मग़रिब में हुजे। ज़ैतून जो तेल अहिड़ो साफ़ शफ़ाफ़ ऐं चमकंदड़ हुजे जो उन तेल खे बाग़ न बिछोए त हू ख़ुदि ब ख़ुदि रोशन ऐं चमकंदड़ हुजे ऐं अहिड़ियुनि पुरनूर फ़िज़ाउनि में अहिड़ीअ भड़कंदड़ रोशनीअ जे करे सिर्फ़ु नूर ई नूर, नूर नाला नूर जो समा हुजे। ऐं अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे पंहिंजे नूर हिदायत जे तरफ़ रहनुमाई कंदो आहे ऐं अल्लाह माण्हुनि जे सम्झाइण लाइ मिसाल बयान कंदो आहे। ऐं अल्लाह त हर कंहिं शइ खे हर हंधि हर हालत में हर वक़्तु ऐं हिक ई वक़्तु चङी तरह ॼाणंदड़ आहे। रब कायनात ते इरशाद फरमायो, फी बुयूतिन अज़िनल्लाहु अन तुरफ़अ व युज़कर फ़ीहा इस्मुहु युसब्बिहु लहु फ़ीहा बिलग़ुदुव्वि वल आसाल। अहिड़ा फानूस या किंदील ऐं अहिड़े नूर ॾांहुं हिदायत कयल बान उन्हनि घरनि यानी मस्जिदुनि में ॾिठा था वञनि। रब कायनात पंहिंजे ख़ासि बानहनि जो ज़िक्र बयान थो फरमाए ऐं उन्हनि जी सुञाणप कराए रहियो आहे त
तो उहे ख़ास बान मूं अल्लाह जा बान जन खे मस्जिद में ॾिठो वेंदो आहे, जन लाइ अल्लाह इज़्न यानी हुकुम ॾिनो आहे त उते संदसि नालो बुलंद यादि कयो वञे, ऐं जिते सुबुह ऐं शाम अहिड़ा माण्हू संदसि पाकाई बयान कंदा रहनि था। यानी जन अल्लाह जे बाननि जूं दिलियूं मस्जिदुनि सां जड़ियल आहिनि ऐं पंहिंजनि घरनि में पिण अल्लाह जी इबादत कनि था। रब्बे काइनात जा बानड़ो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे नेक बाननि जो ज़िक्र बयान फरमाए थो, उन्हनि जी सुञाणप बयान कई आहे। रब्बे ज़ुल जलाल जी ज़ात बाबरकात फरमायो अहिड़नि ख़ासि बाननि जे लाइ अल्लाह जी ज़ात बाबरकात सूरह आल इमरान में ॿिए हंधि रब्बे काइनात इरशाद फरमायो, सुभान अल्लाह चओ। लाकिनिल्लज़ीना तक़ौ रब्बहुम लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फीहा नुज़ुलम मिन इंदिल्लाहि वमा इंदल्लाहि खैरुल लिल अबरार। पर जेकी पंहिंजे रब जी नाफ़रमानीअ खां बचा ऐं पंहिंजे रब खां डिॼंदे ज़िंदगी गुज़ारनि था, उन्हनि लाइ अहिड़ा बाग़ आहिनि जन हेठां नहरूं वहनि थियूं, उन्हनि में सदाईं रहण वारा आहिनि। इहा महिमानी अल्लाह जे तरफ़ां आहे अहिड़नि भलारनि लाइ जेकी कुझु अल्लाह वटि आहे उहो सभ खां बहितर ऐं अफ़ज़ल आहे। वइन मिन अहलिल किताब लमन युमिनु बिल्लाहि वमा उन्ज़िला इलैकुम वमा उन्ज़िला इलैहिम ख़ाशिईन लिल्लाहि ला यश्तरून बिआयातिल्लाहि समनन क़लीला उलाइका लहुम अज्रुहुम इंद रब्बिहिम इन्नल्लाह सरीउल हिसाब। ऐं बेशक अहले किताब में के अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह ऐं जेकी तो ॾांहुं क़ुरान लाथो वियो आहे ऐं जेकी उन्हनि ॾांहुं यानी तौरेत लाथो वियो आहे उन ते ज़रूर ईमान आणनि था ऐं संदनि दिलियूं आजिज़ीअ इंकिसारीअ सां अल्लाह खां ॾो झुकियल आहिनि ऐं उहे अल्लाह जूं आयतूं थोरे मुल्ह ते ॿियनि वांगुरु नथा विकिणनि। तहक़ीक़ अल्लाह बाननि जो अज्र संदन रब वटा, बेशक अल्लाह हिसाब किताब वठण में भी ॾाढो तेज़ ऐं तिखो आहे। अब चवंदा आहिनि त अॻे त पाउ न त मणनि खे ई मोट। रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो, बंदा या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरु वसाबिरु वराबितु वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। ए ईमान वारो सब्र खां कम वठो। दोस्तों सब्र जी नसीहत करियो ऐं जिहाद लाइ हर वक़्तु तयारु रहो, जान मर्दी ॾेखारियो ऐं साबित क़दम रहो ऐं अल्लाह ताला जी नाफ़रमानीअ खां डिॼो त मन तव्हां कामयाब थियो ऐं फलाह माणियो। सूरह आल इमरान जे हिन आयतुनि जी वॾी फ़ज़ीलत बयान कई वई आहे। हुज़ूर रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं राति जो तहज्जुद लाइ उथंदा हुआ पहिरियां ही आयतूं तिलावत फरमाईंदा हुआ, पोइ वुज़ू कंदा हुआ। जीअं हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खां सही बुखारी में रवायत आहे, हिक भेरे हज़रत अता बिन नबी रबाह ताबई
पंहिंजे किन साथियुनि सां अमर सां हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जन वटि विया ऐं अमर सां खे अर्ज़ु कयूं त असांखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़िंदगीअ जो को अजीब वाक़ियो ॿुधायो। अमर सां फरमायो हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो कहिड़ो वाक़ियो हो जेको अजीब न हो। पोइ फरमायुनि त हिकु राति पाण मूं वटि आरामदह थिया। पोइ चयूं त मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे रब जी इबादत करियां। पोइ पाण वुज़ू करे निमाज़ पढ़णु लॻा ऐं एतिरो रुना जो लुड़क संदन सीने ताईं वहणु लॻा। पोइ रुकूअ में रुना, सजदे में रुना, मथो मुबारक मथे खयूं त बि रुअंदा रहिया। एतिरे क़दर जो ज़मीन खे संदन लुड़क नालो कयो ऐं रुअंदा रहिया। तव्हांजो हज़रत बिलाल रज़ियल्लाहु अन्हु अची फजर लाइ इतला ॾिनो। मूं अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे कहिड़ी शइ एतिरो वारियो आहे? हालांकि अल्लाह ताला तव्हांजा अॻियां पोयां गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि। पाण फरमायूं त छा मां पंहिंजे रब जो शाकिर बानो न थियां? पोइ फरमायूं त अॼु राति मूं ते ही बि आयतूं नाज़िल थियूं आहिनि। फरमायूं त वेल आहे उन्हनि माण्हुनि लाइ जेको इहे बि आयतूं पढ़े ऐं रब जे कुदरत जे निशाननि ते गौर न करे। दोस्तो अल्लाह से हुकुम फरमायो आमनुस्बिरु व साबिरु, सब्र करण, शरीयत ते साबित कदम रहण, नफ़सानी ख़वाहिशुनि ऐं लज़्ज़तुनि खे तरक करण ऐं नफ़्स ते काबू पाइण। अॻिते अल्लाह से फरमायो व राबितु, साबिरु हिक ॿिए खे सब्र जी तलक़ीन करण। इस्लाम जी राह में जेके तकलीफ़ूं अचनि उन ते साबित कदम रहण। वराबितु जिहाद लाइ हर वक़्तु तयार रहण, कंहिं चौकीअ ते पहरो ॾियणु, मोर्चो संभाले रखणु, मुमलिकत जे सरहदुनि जी हिफ़ाज़त करणु। इहो सभु कुझु रब्बे कायनात जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो। ऐं मस्जिदुनि सां दिलि लॻाइण ऐं तबीयत न चाहे त बि वुज़ू करे निमाज़ लाइ परे खां वञणु ऐं हिकु निमाज़ खां ॿी निमाज़ ताईं इंतज़ारु करणु। इहो बि रब्बे ज़ुल जलाल हिन राबितु जे अंदरि बयानु फरमायो आहे। तो दोस्तो रब्बे कायनात जी ज़ात बाबरकात अॻिते इरशाद फरमायो औ का ज़ुलुमातिन फ़ी बहरिल लुज्जी यग़शाहु मौजुम मिन फ़ौक़िही सहाब ज़ुलुमातुन बअदुहा फ़ौक़ बअद इज़ा अख़रज यदहु लम यकद यराहा व मन लम यजअलिल्लाहु लहु नूरन फ़मा लहु मिन नूर। या काफ़रनि जो मिसाल उन्हनि ऊंदाहियुनि वांगुरु आहे जीअं को समुंड जे ऊन्हे तरे में पियल हुजे ऐं उन जे मथां छोलियुनि मथां छोलियूं हुजनि या मौज मथां मौज हुजे ऐं संदन यानी मौजुनि मथां कारनि ककरनि जे तहनि मथां तहनि जो कारोबार हुजे यानी ऊंदहि मथां ऊंदहि हुजे ऐं अहिड़ी ऊंदहि में जॾहिं हू पंहिंजो हथु ॿाहिरि कढे त उनखे ॾिसी न सघे। ऐं हक़ु इहो आहे त जंहिंखे अल्लाह नूर हिदायत न बख़्शी इन लाइ को बि नूर न आहे दुनिया तोड़े आख़िरत जे अंदरि। पाण चवंदा आहियूं न त अहिड़ो गुग ऊंदाह जो हथ न ॾिसे हथ खे। अल्लाह ताला अहिड़ो मिसाल बयानु फरमायो उन्हनि जे लाइ जेकी रब्बे कायनात जी राह खां हटी विया
अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जी सां न रखण वारा थिया, रब्बे जुल जलाल जी ज़ात बाबरकात खां परे रहण वारा थिया। रब्बे कायनात जी ज़ात बाबरकात उन्हनि जो ज़िक्र बयान फरमायो त अलम तर अन्नल्लाह युसब्बिहु लहू मन फिस समावाति वल अर्दि वत्तैरु कुल्लु क़द अलिम सलातहु व तस्बीहहु वल्लाहु अलीमुम बिमा यफ़अलून। ए ॾिसंदड़ तो न ॾिठो छा त बेशक जेकी कुछ आसमान नई ज़मीन में आ से सब अल्लाह जी पाकाई बयान करण में मगव मशगूल आहिनि ऐं पखी पिण पंहिंजा पर पखेड़े संदसी इबादत में मसरूफ़ आहिनि। हर शइ अल्लाह जो ज़िक्र कंदी आहे। मखलूक जी हर एक शइ खे पंहिंजी इबादत ऐं पंहिंजे रब जी पाकाई जे बयान जो अंदाज़ या नमूनो इल्हामी तरीक़े सां चङी तरह मालूम थी चुको आहे ऐं हू जेका हमद ऐं सना कनि था अल्लाह उन खां चङी तरह बाख़बर आहे। त दोस्तो अवां ऐं असां रब्बे कायनात जो ज़िक्र कंदा आहियूं। अल्लाह एॾो मेहरबान आहे जो जेकॾहिं तूं असां हिकिड़ो भेरो चऊं अल्लाह त रब्बुल आलमीन 70 भेरा जवाब ॾे लब्बैक या अब्दी जी मुंहिंजा बाना। हाणे इहो त आहे ज़ुबान सां ज़िक्र करणु, पर जेके अल्लाह जा कामिल आरिफ वली फरमाइनि था त ज़िक्र त साॻियो आहे। हज़रत पीर साईं पागारनि जा वॾा मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जन जे हवाले सां उलमा फरमाइनि था साईं लिखियो त हिकिड़े शख़्स जी क़ब्र खे खोटियो वियो किन सबबनि जे करे। हुननि ॾिठो त उन जी क़ब्र जे अंदरि उन जो ॿियो सॼो जिस्म मुतासिर हुयो, पर उन जी मुंडीअ खे कुझु न थियो हो। माण्हुनि पुछियो बुज़ुर्गनि खां साईं हिन जी मुंडी सलामत आहे? चयो वियो त ही ज़ुबान सां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र करण वारो हो, ज़ुबान जे करे हिन जी पूरी मुंडी सिर सलामत आहे। पर पीर साईं फरमायो जेकॾहिं इहो क़ल्बी ज़िक्र करण वारो हुजे हा, दिल वारो ज़िक्र करण वारो हुजे हा त दिल सभिनी उज़वनि जो सरदार उज़वो आहे ऐं दिल जे ज़िक्र जे करे हिन जो सॼो जिस्म सलामत रहे हा। क़ल्बी ज़िक्र एतिरो फ़ाइदेमंद आहे, उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे वुज़ू हुजे या न हुजे को शर्त नाहे। अल्लाह वारनि ईअं हिकिड़ो आसान ऐं सस्तो नुस्ख़ो ॾेई छॾियो आहे जंहिं सस्ते नुस्ख़े जे अंदरि तमामु वॾो फ़ाइदो आहे। दिल जे अंदरि रुगो तूं तसवुर कर त मुंहिंजी दिल में ज़िक्र थी रहियो आहे। तूं ज़ुबान सां हिकिड़ो भेरो जेकॾहिं तूं अल्लाह खे यादि करण वारो आहे, पर जेकॾहिं दिलि सां यादि कंदे उन दिलि जो ताल्लुक़ पूरे जिस्म सां आहे। दिलि हिकिड़ो भेरो अल्लाह कंदी त उन हिकिड़ो भेरो अल्लाह करण सां उन ज़िक्र जे ज़रबुनि जो असरु खून जे ज़रिए बाक़ी जिस्म जे नसुनि में फहिलिजी वेंदो। वरी ॿीहर तो चयो अल्लाह, टीहर चयो अल्लाह, त उन दिलि जो ताल्लुक़ पूरे जिस्म सां आहे। उन जिस्म जा हवास जेकी बि तुंहिंजा आहिनि हिकु क़ल्बी ज़िक्र करण सां तुंहिंजो पूरो जिस्म ज़िक्र करणु लॻंदो। पोइ जॾहिं न
तुंहिंजो क़ल्ब ज़िंदह बणिजी वियो त तुंहिंजी ज़ुबान बि ज़ाकिर बणिजी पवंदी, दिल भी ज़ाकिर बणिजी पवंदी, रग रग नस नस में अल्लाह जो ज़िक्र समाइजी वेंदो। ए बंदा जेकॾहिं तूं ज़ुबान सां हिकिड़ो भेरो अल्लाह चवी, रब तोखे 70 भेरा जवाब ॾे। ॿुधाए त सही, दिल जी ज़रब सां तूं अल्लाह चवी, तुंहिंजो जिस्म अल्लाह जो ज़िक्र करे त ए बंदा तोखे केतिरा भेरा मुंहिंजो मिठड़ो अल्लाह जीअ में जवाब ॾींदो। तॾहिं त बुज़ुर्गनि फरमायो आहे न, आम माण्हू चवंदा आहिनि त साईं ॿ गिदरा मुठ में न थींदा आहिनि। मां चवंदो आहियां अदा गिदरनि जी वल खे वठिबो त सभई गिदरा मुठ में हूंदा। अल्लाह वारनि इन क़ल्बी ज़िक्र जो उहो वज़ीफ़ो ॿुधायो आहे जो क़ल्बी ज़िक्र करण सां अव्हां जी दिलि ज़ाकिर बणिजी पवंदी, ज़ुबान शाकिर बणिजी पवंदी। अव्हां जी दिलि जे अंदरि जेके ख़ौफ़ ख़राफ़ात आहिनि, जेके ग़लतकारियूं आहिनि, उहे सभई ख़तम थी वेंदियूं। उहा दिल महज़ अल्लाह जो घर बणिजी पवंदी। अल्लाह जो घर आहे त सही, रब दिल मोमिन जी दिल में मौजूद त आहे, पर मोमिन उन खे मौजूद समझी जॾहिं उन जो ज़िक्र कंदो, पोइ ॾिस त मुंहिंजो मिठड़ो अल्लाह कीअं थो पंहिंजूं करम नवाज़ियूं फरमाए। वलिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द व इलल्लाहिल मसीर। आसमान ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह लाई आहे ऐं सभु कंहिंखे अल्लाह ॾांहुं ई मोटणो आहे। दोस्तो, हिननि तिलावत कयल आयतुनि सां गॾु वरी रब्बे काइनात इन साॻे हुक्म जे हवाले सां सूरह हदीद में इरशाद फरमायो, उन्हनि ख़ासि बाननि जूं निशानियूं बयान फरमायूं जेके पंहिंजे क़ल्ब सां दिल जे हुज़ूर सां अल्लाह खे यादि करण वारा आहिनि। यौम तरल मुमिनीन वल मोमिनात यस्आ नूरुहुम बैन ऐदीहिम व बिअयमानिहिम बुश्राकुमुल यौम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फीहा ज़ालिका हुवल फौजुल अज़ीम। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, उन ॾींहं खे यादि करियो जंहिं ॾींहुं तूं उन्हनि ईमान वारनि मर्दनि ऐं ईमान वारनि औरतुनि खे ॾिसंदे। छा ॾिसंदे? त क़ल्बी या हक़ीक़ी ईमान जे करे संदन नूर उन्हनि जे अॻियां ऐं अनफ़ाक़े फ़ी सबीलिल्लाह ऐं नेक अमालनि जे करे नूर उन्हनि जे साॼे पासे खां पियो ड्रोड़ंदो ऐं खेनि चयो वेंदो त अॼु तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे, अव्हां लाइ अहिड़ा बाग़ आहिनि जिन जे हेठां नगरूं वही रहियूं आहिनि। अव्हांखे मुबारक हुजे, अव्हां उते हमेशह रहण वारा आहियो ऐं सच त इहा ई हिकु वॾी मुराद माणण आहे। जन रब्बे काइनात खे दिल जे हुज़ूर सां यादि कयो। अल्लाह उन्हनि जे लाइ थो ऐलान फरमाए, ईमान वारनि जे लाइ थो ऐलान फरमाए त आगे किया भिटाई थो फरमाए, आगे किया अगनी निसोरो ए नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सचन कोने सूर मौला कियो ममूर अंग अज़ल में उन्हनि जो। दुनिया में त कामयाब आहिनि, पर जंहिं ॾिहाड़े ज़ुल्मात उताही हूंदी उन ॾिहाड़े बि अल्लाह उन्हनि जे चइनी तरफ़नि खां नूर चिटो रखंदो। हू पाण त रोशनीअ जे अंदरि हूंदा, पर उन्हनि जी रोशनी ऐं नूरानियत जे करे केतिरनि ॿियनि खे बि राह रस्तो नज़र ईंदो।
यौम यक़ूलुल मुनाफ़िक़ून वल मुनाफ़िक़ातु लिल्लज़ीना आमनू उन्ज़ुरूना नक़्तबिस मिन नूरिकुम क़ील इर्जिऊ वराअकुम फ़ल्तमिसू नूरा फ़दुरिब बैनहुम बिसूरिन लहू बाब बातिनुहु फ़ीहि रहमत व ज़ाहिरुहु मिन क़िबलिहिल अज़ाब। उन ये ॾींहुं मुनाफ़िक़ मर्द ऐं मुनाफ़िक़ औरतूं मोमिननि खे चवंदा त असांजो इंतज़ार कयो, यानी असांजो बि ख़्याल कयो। अवां पंहिंजे साले अमलनि जे नूर ऐं रोशनी जे करे ॾाढा तकड़ा पिया वञो या मंज़िलूं पार कंदा था वञो, असां ॾे बि ॾिसो त जीअं असां तव्हांजे नूर मां हिसो वठूं या फ़ाइदो हासिल कयूं। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए उन्हनि खे चयो वेंदो क़ील इर्जिऊ वराअकुम फ़ल्तमिसू नूरा, चयो वेंदुनि तव्हां पुठिते मोटी वञो ऐं पोइ को सोझरो ॻोल्हियो, यानी हाणे तव्हां लाइ नूर किथां ईंदो? अवां त दुनिया में गुमराहीअ जे ऊंदाहिनि में ॿुॾल हुआ, सो वापसि वञो ऐं वञी नूर जो बिलो ऐं बंदोबस्तु करियो। पर दुनिया में मोटणु किथां थींदो? जो वरी कुछ चंगन कमन करण जो मौक़ो मिले, हकीकत में उहा दोज़खिन ते ठठोली ऐं दिल ऐं जिगर जलाइण वारी मज़ाक आ। जहीं ॾिहाड़े अल्लाह जा सालिह बाना ख़ुदा जे अता कयल नूरानी रोशनीअ जे अंदरि उहे ज़ुल्मात वारा ऊंदाहीअ वारा पर्दा किरास करे उतां पंहिंजे नूरानी नूर सां अॻिते वेंदा तो ॿिया वरी चवंदा दा ॿी हो रोशनी लाइट तव्हां था हणो पर तव्हांजी रोशनीअ में असीं हलूं। हू चवंदा न न, हीअ अॼु जो नूर दुनिया वारी आरजी नूरानियत नाहे, ही रब्बे काइनात उन्हनि लाइ कई आहे जन दुनिया जे अंदरि पाक परवर जो ज़िक्र अज़कार कयो हो, रब जी बानप जो सचो इक़रार कयो हो। तव्हां मोटी वञो, वञी उन साॻी दुनिया में उहे इबादतूं कयो, रियाज़तूं कयो, उहो मक़ाम ऐं मर्तबो माणियो, पोइ ख़बर पवे त अव्हां खे नूर मिले थो या न। अॼु तव्हां खे कुझु बि कोन मिलंदो। पोइ उन्हनि नूर वारनि ऐं जहन्नमिन जे विच में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो फ़दुरिब बैनहुम बिसूरिन लहू बाब बातिनुहु फ़ीहि रहमत व ज़ाहिरुहु मिन क़िबलिहिल अज़ाब। पोइ उन्हनि नूर वारनि ऐं जहन्नमिन जे विच में हिकु दीवार खड़ी कई वेंदी जंहिंखे दरवाज़ो हूंदो, उन्हीअ जे अंदरे पासे रहमत ई रहमत हूंदी ऐं उन जे ॿाहिरे पासे अज़ाब ई अज़ाब हूंदो। युनादूनहुम अलम नकुम मअकुम क़ालू बला वलाकिन्नकुम फतनतुम अनफुसकुम वतरब्बस्तुम वरतबतुम वगर्रतकुमुल अमानिय्यु हत्ता जाअ अम्रुल्लाहि वगर्रकुम बिल्लाहिल गुरूर। उहे मुनाफिक बावजूद हिजाब पर्दे या दीवार हुजण जे मोमिन खे सॾे चवंदा त असीं दुनिया में अवां सां गॾु न हुआसीं छा? अवां ॾिसंदा हुओ हिकिड़े ॻोठ में हिकिड़े पाड़े में रहंदा हुआसीं, दुनिया जे कमनि कारनि में गॾु हूंदा हुआसीं। उहे मुनाफ़िक मोमिननि सां ॻाल्हाईंदा, जन्नती चवंदा हाओ
तव्हां बराबर असां सां गॾु हुआ पर तव्हां पाण खे फितने में मुब्तला करे रखियो ऐं पाण लाइ पाण ई मुसीबत खड़ी कई हुई ऐं तव्हां असां लाइ गर्दशुनि ऐं तकलीफ़ुनि जो इंतज़ारु कंदड़ हुआ ऐं तव्हां हमेशह हिन सचे दीन बाबति बुॾतर ऐं शक में पियल हुआ ऐं अव्हां जी ख़ुशफ़हमिल अजायुनि सिद्धनि ऐं कूड़नि आसरनि अव्हां खे धोखो ॾिनो एसि ताईं जो अल्लाह जो हुकुम अची वियो यानी मौत अची पहुतव ऐं अव्हां खे आख़िर ताईं होश न आयो ऐं अव्हां खे वॾे धोखेबाज़ यानी शैतान अल्लाह बाबति धोखो ई ॾिनो। उन क़यामत जे ॾिहाड़े उहे जेके जन्नत में वञण वारा हूंदा न जहन्नमी जन्नतिन खे चवंदा यार ईअं न कयो दुनिया में त ॾाढा गॾु हुआसीं कचहरा कयासीं घुमंदा फिरंदा हुआसीं रांदि रोंद में गॾु हुआसीं अॼु नथा सुञाणो। हू चवंदा हा सुञाणो था अव्हांखे चङी तरह सुञाणो था पर अॼु दुनिया वारो मिसाल नाहे ही आम दुनिया नाहे। उन दुनिया जे अंदरि अव्हां चवंदा हो अव्हां वञी निमाज़ूं पढ़ो रागे रास्ते हलो केॾी महिल ख़बर पवंदी तव्हां सुञाईअ जो शिकार थींदव जेकॾहिं असांजे मथां मिसकीनी हूंदी हुई अव्हां खिलंदा हो। चइबो आहे न बाबा वॾो अलाह वारो आहे ॾिस त सही खाइण लाइ कुझु बि कोन्हेसि। जीअं काफ़र हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चवंदा हा त ग़रीब आहे मिसकीन आहे कुझु बि न अथसि अहले ईमान वारनि खे भुलाईंदा हा। रब्बे ज़ुल जलाल जो क़ुरान थो फरमाए क़यामत जे ॾिहाड़े अहले ईमान ऐं काफ़र जी हम कलामी थींदी कचहरी कंदा पर हिकु जाइ ते न जहन्नमी जहन्नम तहतुस्सरा में हूंदा ऐं जन्नती जन्नत में हूंदा। विच में हिकु दीवार खड़ी कई वेंदी हिक ॿिए सां कलाम कयो वेंदो। उहो परचो अॻ में ई अल्लाह ताला क़ुरान में आउट करे ॿुधायो त बंदा क़यामत थियण वारी आहे जन्नती जन्नत में वेंदा जहन्नमी जहन्नम में हूंदा। उन ॾिहाड़े छा थींदो कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं इन जी तयारी करे वठो। अव्हां शैतान जे रस्ते ते न लॻो रहमान जे रस्ते ते लॻो छो त अल्लाह ताला फरमायो फलयौम ला युख़ज़ु मिनकुम फ़िदयतुन वला मिनल लज़ीन कफ़रू मअवाकुमुन नार हिय मौलाकुम व बिसल मसीर। हाणे ही सद जॾहिं न कंदा जन्नत वारनि खे त यार वारो कयो इन रोशनीअ में असांखे बि वठियो हलो भला कुझु ॾियूं। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए पोइ अॼु न को तव्हां खां को फिदियो एवज़ वरितो वेंदो न वरी जन कुफ़ुर कयो तन खां बदिलो वठी खेनि छॾियो वेंदो। अव्हां जे रहण जी जाइ जहन्नम जी बाग़ आहे ऐं उहा ई तव्हांजी साथी आहे ऐं उहो कहिड़ो न बुछड़ो मोटण जो माॻ आहे। अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़्शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाहि वमा नज़ल मिनल हक़्क़ि वला यकूनू कल्लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्ल फ़ताल अलैहिमुल अमद फ़क़सत क़ुलूबुहुम व कसीरुम मिनहुम फ़ासिक़ून। छा ईमान आण वारनि लाइ अञा उहो वक़्तु न आयो आहे जो संदन दिलियूं अल्लाह जे ज़िक्र ऐं यादि सां नरम थी पवनि ऐं जेकी अल्लाह जे तरफ़ खां हक़ नाज़ुल थियो आहे तंहिंजे अॻियां झुकी पवनि ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां आज़ी न्याज़ी ऐं आजिज़ी कनि ऐं उन्हनि माण्हुनि जहिड़ा न थियनि जिन खे हिन खां अॻु किताब ॾिनो वियो हो ऐं मथनि घणी मुद्दत ई न गुज़री त संदन दिलियूं सख़्तु थी वियूं ऐं उन्हनि मां घणा फ़ासिक़ बेदीन ऐं नाफ़रमान बणिया। क़ुरान थो फरमाए ए अहले ईमान कहिड़ी ग़फ़लत में ही छा तो वटि मूं अल्लाह जो क़ुरान नाहे आयो छा तो वटि मूं अल्लाह जे महबूब जो फ़रमान नाहे आयो छा तो वटि हक़ ई हिदायत वारो किताब नाहे आयो जो तूं
उन क़यामत वारे ज़िक्र के ॿुधण खां पोइ बि दुनिया जे हिर्स में अहिड़ो मुतला आहीं जो तुंहिंजी दिलि अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं माइल नथी थिए, ख़ौफ़ ख़ुदा ॾांहुं माइल नथी थिए, निमाज़ ॾांहुं माइल नथी थिए, रोज़े ॾांहुं माइल नथी थिए, मिस्कीननि जा हक़ अदा करण ॾांहुं माइल नथी थिए, हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद जो ख़्याल रखण ॾांहुं माइल नथी थिए। शैतानी शुगुलनि ते केतिरा कलाक विञाइण वारा तोखे चंद मिंट अल्लाह जे फ़र्ज़ निमाज़ जे लाइ तुंहिंजी दिलि माइल नथी करे। क़ुरान थो फरमाए क़यामत में मदीने वारो साईं उन्हनि सां ॻाल्हाईंदो, हम कलाम थींदो, मुंहिंजा उम्मतीओ अव्हां खे रब्बे काइनात सुहिणो कलाम ॾिनो हिदायत वास्ते। इहे सभई आयतूं सभई दलील आईने मिस्र साम्हूं अची बीहंदा, पोइ कहिड़ो जवाबु ॾींदासीं? ए मुस्लमान, अॼु वक़्तु आहे त असीं पंहिंजे पाक परवरदिगार जे हुकुमनि जी पोइवारी कयूं, अल्लाह ताला जो ज़िक्र अज़कार कयूं, अल्लाह जा फरमान पूरा कयूं, ख़ुदा जा फ़र्ज़ ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जी इत्तबा कयूं, हुकूकुल्लाह सां गॾु हुकूकुल इबाद ते अमल कयूं त जीअं असांजे लाइ ही जहान बि आसान बणिजी पवे त हू जहान बि आसान बणिजी पवे।